मुसलमान शहादत ते रोईंदो नाहे, मुसलमान शहादत ते नुक़सान न कंदो वा, अमन में रहंदो वा। जीअं मुंहिंजे कायदे जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान खां साफ़ ही सवाल पियो करे, चइबो मौलाना जॾहिं मुल्क में बेनज़ीर खे शहीद कयो वियो, माण्हुनि पंप साड़े छॾिया, माण्हुनि हज़ारे गाॾियूं साड़े छॾियूं, माण्हुनि दुकान साड़े छॾिया। मौलाना तुंहिंजी जमियत जे उलमा, जमियत जे कारकुननि काथे कंहिं दुकान खे बाहि न ॾिनी, काथे के पेट्रोल पंप के बाहि न ॾिनी। तुंहिंजी जमियत उलमा इस्लाम जे माण्हुनि काथे के गाॾियुनि के बाहि न ॾिनी। तुंहिंजो लीडर मरी वियो। हालांकि मौलाना चयो बिल्कुलु मुक़ाइदे जमियत फरमायो, अल्लामा डॉक्टर साहब जे शहीद थियण सां मां फज़लुर रहमान जी ॼण चेल भॼी पई आहे। मुंहिंजा क़ाइदा जे शहादत ते सब्र कंदा आहियूं, छो त असांखे अल्लाह जे क़ुरान में रब फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। बीजा दे रब तो फरमाए, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां सब्र वारा आहियूं, असां शहादत ते ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। ख़ुदा जो कसम आहे, शहीद थियण सां इमाम हुसैन शहादत ॾिनी तॾहिं त बूजा न पर गड़ी हलीम में हे रब जो क़ुरान असांखे मिलियो। जे मुंहिंजो हुसैन शहीद न थिया त हे क़ुरान सिंध में काॾों अचे। चो सुभान अल्लाह। हे सहाबा ऐं शहीदनि जूं अहल बैतनि जूं क़ुर्बानियूं आहिनि। वाह डॉक्टर साहब तोखे भी सलाम आ, ॼण मुझे हुसैन वारी सुन्नत जिंदा कयई, फारूकी सुन्नत जिंदा कयई। सुबह जी नमाज ते सोनो उमर आयो, नमाज पढ़े पयो, उनके नमाज में शहीद कयो वियो। डॉक्टर साहब तोखे भी नमाज में शहीद कयो वियो ऐं मुंहिंजे इमाम हुसैन के भी नमाज में शहीद ही कयो। इन करे चवंदा आहियूं त जमियत उलमा इस्लाम जा जेके आलिम थी उहे अहल बैतनि जी भी सुन्नत जिंदा करे वेंदा थी त सहाबा जी भी सुन्नत जिंदा करे। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान साहबा, शान अहल बैत, जमियत उलमा इस्लाम, कायदे जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान। मुझे सोने हुसैन चयो, ओ ज़ालिमो मुझी जिंदगी जी आखिरी नमाज आ, मांखे पानी त ॾियो, मां वुज़ू करे नमाज पढ़ा। तवज्जो कयो, आखिरी ॻाल्हि इमाम हुसैन के ज़ालिमन पानी न ॾिनो, करबला जी गाड़ी धरतीअ सां तयम्मुम करे नमाज था पढ़नि। अरे यार तूं असां को त चांहि जे कोप ते नमाज हली वेंदी आ। जे सचो हुसैनी आ त मस्जिद के आबाद कजांइ, सचो हुसैनी आ त क़ुरान सां प्यार कजांइ, सचो हुसैनी आ त रमज़ान जा रोज़ा रखजांइ। अरे यार मुझे हुसैन जे आॾो लाश पया पर दुश्मनन के पियो चवे अचो अचो अॼु मां हुसैन पंहिंजनि बच्चन जे कातिलन के बख़्शण जे लाइ तैयार आहियां। मूंखे इमाम मञो, मुझे पोयों नमाज पढ़ो त मां तव्हां जे लाइ दुआ घुरां। पर ज़ालिमन को अल्लाह क़ुरान त खसे छॾियो, नमाज भी खसे छॾी। मुझे हुसैन ज़िंदगीअ जी आख़िरी नमाज हज़ारे तीर तलवारनि ऐं खंजरनि जे पाशे में नमाज पढ़ी आ। शिमिर पली त देर न कई, नमाज जी हालत में मुझे हुसैन ते कंध ते खंजर ऐं तलवार सां हमलो कयईं। तॾहिं त के अल्लाह जे बाने जवान अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी। पाण नमाज मो थिया, तलवार खणी मौलाना एजाज अली देवबंदी लिखियो आ। अकेले मुझे हुसैन 2.5 कलाक जंग कई आ, अञा टेपारी जी नमाज जो टाइम दाखिल न थियो। मथे ते नाने मोहम्मद करीम साईं जी दस्तार पाए आयो।
अल्लाह अकबर। पंहिंजे सीने में अम्मा फातिमा जो संदरो ॿधी आयो, हथ में पंहिंजे बाबे अलीअ वारी तलवार खणी आयो, जुल्फकार ढाल हज़रत जाफ़र तैयार जी पाए आयो, चाचे हमज़े साईं जो नेज़ो खणी आयो। लड़दे लड़दे 250 मुनाफ़िकन के मुझे अकेले हुसैन जहन्नम मोकिलियो। ओ जरे जिस्म के तलवारन जा धक लगा, 46 धक तलवारन जा, 52 साल जी उम्र जो मुझो हुसैन, 47 धक तीरन ऐं नेज़न ऐं ज़ख़्मन जा, जिस्म चकना चूर थी वियो, रत जा फुहारा हलिया, जेसी ताईं साह हुयो लड़दा रहा पर घोड़े तो किरी पिया, ज़ुबान मुंह लफ़्ज़ निकता, रज़ीतु बिल्लाहि रब्बा व बि मुहम्मदुर रसूला व बिल इस्लाम दीन। कलमा पढ़ंदे शहीद थी विया। हुसैन जी शहादत टिपारी नमाज माल थी, आसमान में ऊंदे थी वई, जमीन में वाचूड़ो थी वियो, ज़ालिमन जा थांव ऊंदा थी विया। अम्मा बीबी ज़ैनब बाहर निकती, आसमान दे तके चेती मुंहिंजा मौला मां मज़लूम भाउ जी भेण आया, अल्लाह मां मज़लूम भाउ जी भेण आया, अल्लाह मूंखे पंहिंजे भाउ जे लाश जो आख़िरी दीदार त कराए, अल्लाह जे मुंहिंजे भाउ खे मारियो आहे, कत्ल कयो आहे, शहीद कयो आहे, अल्लाह इन्हनि जे सीननि में क़ुरान न ॾिजाए, अल्लाह इन्हनि खे नमाज़ न ॾिजाए। या बीबी ज़ैनब जी बददुआ आहे। अॻिते आई शहीदनि जे लाशनि खे ॻोल्हींदी रही, ख़बर न आहे मुंहिंजो भाउ हुसैन अलाए किथे आहे। अम्मा साइण थी फरमाए, मां पंहिंजे भाउ जी आंगुरनि ते सुञातो त हे मुंहिंजो हुसैन आहे। मां लाश जे मथां रोवां पई, मूंखे निंड वठी वई। इन निंड जे आलम में ॾिसां मुंहिंजे भाउ हुसैन जे लाश ते ख्वाब में नानो मोहम्मद करीम बीठो वा, पेरन को बाबो अली बीठो वा, सजे पासे को अम्मा फातिमा बीठी आ, खबे पासे को भाऊ हसन बीठो वा। नानो मोहम्मद करीम मुझे मथे ते हथ रखी करे चवे तो न्याणी ज़ैनब सब्र कजाए, सब्र कजाए। मता पंहिंजे भाउ जी शहादत ते हाय घोड़ा कई थी, मता सीने के धक हया दे, सब्र कजाए। तुंहिंजे भाइरनि बच्चन जा लाश करबला जे मैदान में पयान, इन्हनि जा रूह मां मोहम्मद करीम जे हौज़े कौसर जा जाम था पियन। अल्लाह अकबर। ज़ालिमन मुझे हुसैन के शहीद करण खां पोइ बि सिर जिस्म को जुदा करे छॾियो। अड़े यार को माण्हू मरी वेंदो आहे, ॿियो हुनजे जनाज़े खे न छोड़बो आहे, तकलीफ़ थींदी आहे। इन्हनि ज़ालिमन मुझे हुसैन जे जिस्म खे टुकड़ा करे मुझे हुसैन जो सर मुबारक ईअं नेज़े ते खणी विया। साहबी तो चे मां भी कढ हुयमि त ॾिसां इमाम हुसैन जो नेज़ो काॾे था खणी वञनि। रस्ते ते बुख लगी, हिकिड़ो इलाइक़ो हो ते आया, इमाम हुसैन जे सर खे लिकाए आया। मुसाफ़िरऊं असांखे मानी खाराए, पादरियो ईसाईयो ते मानी खाराईंदो हो, ग़रीबनि खे मुसाफ़िरनि खे मानी तैयार पई थिए। निंड पइजी विया। रात जो 12:30 बजे गिरजाघर में अल्लाह जे क़ुरान जो आवाज़। सुभान अल्लाह, तवज्जो कर, बस मां दुआ दो घुरा। पादरी तो चवे मां लठ भी खई, ॾियो भी खयो, मां सोचां पियो त केरु आहे जेको रात जो क़ुरान तो पढ़े। ख़ुदा जो कसम, हलंदे हलंदे सॼे पासे वयमि, सभु निंड पिया हा, चपियूं चप बंदि, अखियूं बंदि, पर क़ुरान जो आवाज़ अलाए काॾों आहे। वरी खॿे पासे वयमि, मूंखे हेॾो क़ुरान जो आवाज़ न आयो। हेॾे जो वञा सिधो त क़ुरान जो आवाज़ बि आहे, जन्नत जी ख़ुशबू बि अचे। गिरजाघर में न आई। मां चयो ॾिसां त क़ुरान जो आवाज़ काॾों आहे। उलमा देवबंद जी किताबनि में लिखल आहे, अल्लाह जो कसम मां सची रिवायत आहे। फरमाए मां चमड़े जी थैली जो खोली त मां को छिरक निकिरी विया आहे त इमाम हुसैन जो सर वाह। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त, अल्लाह ॻाल्हि राहे वणनि को त वण ॻाल्हाइनि, अल्लाह उद जबल खे चवे त उद जबल ॻाल्हाए, अल्लाह गोह खे चवे त गोह ॻाल्हाए। अबू जहल जी मुठ में पथरिन बि चयो हो अशहदु अन्नक मोहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह इमाम हुसैन आ, जिस्म करबला में आ, शहादत आ, रुगो सर मुंहिंजे हथनि में आ, शहीद थी वियो आ, पर चपंदे मिठो क़ुरान जारी आ।
पादरी तो चे मुंजा मौला मां 70 साल तोरेत पढ़ियो, 70 साल इंजील पढ़ियो, 70 साल ज़बूर पढ़ियो, अज मां के हक नजर आयो वा। अल्लाह तू भी सच्चो वा, जिब्रील भी सच्चो वा, मोहम्मद नबी भी सच्चो वा, कुरान भी सच्चो वा। अल्लाह मां गवाही तो दियां अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। गोठ वारा निकरी आया, वडा नंढा निकरी आया, मर्द आया, औरतूं आया, जे जे मुझे हुसैन जी ज़ियारत कई, ज़ुबान ते कलमो पढ़ंदा विया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वाह हुसैन तुझी अज़मत तो कुर्बान वञा। शहीद थी यो भी 250 घर ईसाइन जे गोठ जा मुसलमान करे। अब मुझे हुसैन जो प्यार होयो तो हिन कुरान सां हुयो। जिंदगी में तो कई मुसलमान कई, पर शहादत खां पोइ भी मुझो हुसैन 250 घर ईसाइन जा मुसलमान करे। हिननि ज़ालिमनि खे उथायो, ए हुसैन जा कातिलनि हिननि खे मानी न खारायो। मता क़यामत जहिड़ी अलाह चे पादरी इमाम हुसैन जो कुरान ॿुधी कलमो पढ़ई, पर हुसैन जे कातिलनि खे मानी खाराई थी। मां अलाह न